दौड़ में खबर ईंदा हलो त STP मरकजी राब्ता सेक्रेटरी निसार किरियो, जिला नायब सदर रफीक अहमद मल्ला योम मादर वतन जलसे की तैयारियों के सिलसिले में तरक्की पसंद हाउस दौड़ ते अगवाणन से गरजाणी कई। गरजाणी में तालका सदर जफर बिरोई, सीनियर अगवान अली बख्श लेगारी, तालका जनरल सेक्रेटरी इमदाद डायरी ऐं ॿिया मौजूद हुआ। जॾहिं त इलेक्शन दौरान सियासी दबाव ऐं कूड़न डटन ते STP छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ खादिम हुसैन वसाण तरक्की पसंद हाउस दौड़ ते मरकजी अगवान निसार किरियो ऐं ॿियनि अगवाणन से मुलाकात करे ॿीहर पीपल्स पार्टी के छॾे पंहिंजी ग़लतियुनि के तस्लीम कंदे पार्टी अगवाणन के STP में शामिल करण जी दरख्वास्त कई। जंहिं ते अगवाणन संदसि ग़लतियूं तस्लीम करण ते खेस माफ़ करे ॿीहर STP में शामिल थियण ते भलीकार कयो। उन मौके ते अगवाणन चयो त सिंध जे मज़लूम माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ STP वाहिद पार्टी आहे जंहिं जा कारकुन हर साल पंहिंजी धरती मां सां वफ़ा जो वचन कंदा आहिनि। हर साल जिया हिन साल बि सिंध धरती मां सां वफ़ा जो वचन वर्जाइण लाइ 24 फरवरी ते हैदराबाद में योमे मादरे वतन जलसो थींदो, जंहिं जूं तैयारियूं जारी आहिनि। सिंध जे गैरतमंद माण्हुनि खे हिन मेड़ में भरपूर शिरकत जी दावत ॾियूं था। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।